अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं हैं पिरिया गुल सबका पर एक नजर हेडलाइंस ते। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारा वफाकी हुकूमत का एक भेरो बीहर बोर्ड मुतासरन जी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जरिए मदद करण की अपील। बिलावल भुट्टो चयो आहे त कुदरती आफ़त ते सियासत न करण घुर्जे, ई वक्त सियासत जो न पर अवाम की खिदमत जो आहे। बोर्ड सबब ॾखण पंजाब में तमाम घणो नुक़सान थियो आहे। सिंध के कच्चे जा माण्हू भी मुतासिर थिया आहिनि। बदकिस्मती आहे जो हुकूमत इन वक्त ताईं आलमी इदारनि के मदद की अपील नाहे कई। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कराची में पीअण जे पाणी जे मसइले जो गॾिजी हल कढणो आहे। सिंध हुकूमत कराची जे ख़ासि ध्यानु ॾिनो आहे। उम्मीद आहे त वज़ीर आज़म कराची के शहबाज स्पीड ॾियण वारो वाइदो पूरो कंदो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत रियासती सरपरस्ती में पाकिस्तान अंदर दहशतगर्द कार्रवाई में मुलविस आहे। पाकिस्तान भारतीय दहशतगर्दी जा सबूत केतिरा ई भेरा गॾियल क़ौमनि में पेश करे चुको आहे। हक़ जे मौक़े दौरान सदर ट्रंप जो कायदानो किरदार स्ट्रेटेजिक लीडर तौर साम्हूं आयो। पाकिस्तान जा ब्रादर मुल्क चीन सां बि तामीरी ऐं स्ट्रेटेजिक लाॻापा आहिनि। जर्मन मीडिया के इंटरव्यू में DGISPR वधीक चयो आहे त पाकिस्तान अफ़गान पनाहगीरनि जी 40 साल मेज़बानी कई। इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते पनाहगीरनि जी वापसी की तारीख़ में केतिरा ई भेरा वाध कई वई। गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गान शहरी दहशतगर्दी ऐं ॾोहनि में मुलविस आहिनि। अफ़गानिस्तान में अमरीका जा छॾियल हथियार दहशतगर्द इस्तेमाल थी रहिया आहिनि। पाकिस्तान में कंहिं बि हथियारबंद जथनि लाइ का बि जॻह नाहे।